कयो असां सां ज़ुल्म पियो करे अलीगढ़ ऐं ॾाढो पियो करे असांखे दाबा पियो ॾिए असांखे मारण जी धमकियूं था ॾियनि अचण जे बनीअ में चए थो न करण जे ॿिया असां पे रहम कयो बनी बि तव्हांजी आहे बनी हुननि जी आहे हीअ हुनजी भेण आहे मां भेण आहियां हुननि जी अबा असांजो हिसो ठहे थो पर मूंखे हिकिड़ो भाउ करण थो ॾिए गाह उन खे चवंदा त तोखे मारींदासीं इनखे गाह करण ॾिनो अथई त राहत में अलीगढ़ राहू जो ॻोठ आहे उहे बासर आहिनि उन्हनि मूंखे लॾो खणाए छॾियो मुंहिंजा पुफाट आहिनि भेण हुननि जी करण आहियां पोइ मूंखे लॾो खणाए छॾियो छोकिरियूं हुननि न वरितियूं पोइ वरी चयूं हाणे वठूं था पोइ मूं कोन ॾियूं चयूं 3 ॾियारा शादी करे छोकिरे खे चयूं पोइ तूं छोकिरियूं छॾे ॾे पोइ छोकिरी छॾे ॾे छा कंदो असांखे अलीगढ़ राहू जो चवणु तंहिंखां पोइ मां पंहिंजो प्लाट वठी मां ॿाहिरि दिनू मिशन ते वञी लॾो खणी उते वेठो आहियां हाणे 7-8 साल गुज़री विया आहिनि अञा मुंहिंजी हू जान कोन आहे छॾी हाणे मां 2 ॾींहं 3 थींदा वियो हुउसि पंहिंजी फसल ते 55 पासे मूं रूसण कयो उते मूंसां हुनजो पुटु अची अॼु न मुंहिंजी बेइज़ती कई मूंसां अची विढ़ियो चई त छो आयो मुंहिंजी बेइज़ती कई मूंखे धक हईं वरी मारण जी धमकियूं तोखे मां मारे छॾींदुसि तूं छा कंदे वरी उन्हनि जो पीउ आहे हींअर ॻोठु वेठा आहिनि मां वियुसि वॾेरे सतार वटि सतार चयो मुंहिंजी ॻाल्हि हलंदी कान तूं वञ अमजद साहिब वटि मां अमजद साहिब वटि वियुसि उन चयो मां हिनखे दाबो ॾियां थो पर 5-6 ॾींहं गुज़री विया आहिनि उन कुझु कोन कयो दूर आहियां मां डिॼां थो हू बासर आहिनि मूं ग़रीब खे मारे विझनि मां ग़रीब कंहिंजो थींदुसि त मां ॿचिड़ा वठी ऐं प्रेस में आयो आहियां हाणे मुंहिंजी मदद कयो